من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أنزلنا إليك الكتاب بالحق لتحكم بين الناس بما أراك الله ولا تكن للخائنين خصيما واستغفر الله إن الله كان غفورا رحيما ولا تجادل عن الذين يختانون أنفسهم إن الله لا يحب من كان خوانا أثيما يستخفون من الناس ولا يستخفون من الله وهو معهم إذ يبيتون ما لا يرضى من القول وكان الله بما يعملون محيطا ها أنتم هؤلاء جادلتم عنهم في الحياة الدنيا فمن يجادل الله عنهم يوم القيامة أم من يكون عليهم وكيلا ومن يعمل سوءا أو يظلم نفسه ثم يستغفر الله يجد الله غفورا رحيما ومن يكسب إثما فإنما يكسبه على نفسه وكان الله عليما حكيما ومن يكسب خطيئة أو إثما ثم يرم به بريئا فقد احتمل بهتانا وإثما مبينا صدق الله العظيم बेशक असां नाज़िल कयो आहे असां तुंहिंजे तरफ़ किताब हक़ सां ताकि फ़ैसिलो करे तूं माण्हुनि जे विच में उन शइ सां जो ॾेखारियो तोखे अल्लाह ताला ऐं न हुज तूं ख़यानत कंदड़नि जे लाइ तरफ़दारी कंदड़ ऐं बख़्शिश जी तलब कर तूं अल्लाह ताला खां बेशक अल्लाह ताला आहे बख़्शींदड़ महिरबान बाझारो न झगड़ो कर तूं उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां जेके ख़यानत कनि था पंहिंजो पाण सां पंहिंजे नफ़्सनि सां बेशक अल्लाह ताला नथो मोहब्बत करे हर ख़यानत कंदड़ गुनाहगार सां लिकनि था माण्हुनि खां ऐं नथा लिकनि अल्लाह खां हालांकि इहो इन्हनि सां गॾु आहे जंहिं वक़्तु राति गुज़ारिन था राति जो सलाहूं मशवरा कनि था उन्हनि ॻाल्हियुनि जो जेको नथो राज़ी थिए अल्लाह ताला अहिड़नि ॻाल्हियुनि ऐं कौलनि सां अल्लाह ताला उन शइ सां जो अमल कनि था इहातो कंदड़ आहे तव्हां ई उहे आहियो जो झगड़ो था कयो इन्हनि जे बारे में दुनिया जी हयाती में पोइ केरु झगड़ो कंदो अल्लाह सां इन्हनि जे बारे में क़यामत जे ॾींहुं या केरु हूंदो इन्हनि जे मथां भर झलो ऐं जेको माण्हू अमल करे थो को बुरो या ज़ुल्म करे थो पंहिंजे मथां पंहिंजे नफ़्स ते पोइ बख़्शिश जी तलब करे थो अल्लाह ताला खां त लहंदो अल्लाह ताला खे बख़्शणहार बाझारो महिरबान ऐं जेको माण्हू कमाए थो गुनाह पोइ रुॻो कमाए थो इन खे पंहिंजे मथां पंहिंजे नफ़्स ते आहे अल्लाह ताला ॼाणींदड़ हिकमत वारो ऐं जेको माण्हू कमाए थो का ख़ता का ग़लती पोइ इल्ज़ाम लॻाए थो इन सां कंहिं बरी माण्हू ते बरियूं ज़िम्मा माण्हू ते पोइ बेशक इन खयों बोहतान इल्ज़ाम वॾे खे ऐं गुनाह पधरे खे सूरतुन निसा जो 15 रुकू 5 सिपारे जो 12 रुकू आयत नंबर 104 खां आयत नंबर 112 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर
तफ़सीर मारिफुल क़ुरान उर्दू जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 538 का इख्तिसार से पेश कजे तो अॼोके आयात जो तफ़सीर इंतहाई अहमियत जो हामिल है। इंतहाई मुआशरे में उन जी वॾी अहमियत ऐं वैल्यू है। इन्हनि 7 आयतुनि जो शान नुज़ूल हिकिड़े ख़ासि वाक़े सां ताल्लुक़ रखे थो, पर उन वाक़े सां गॾोगॾु तमामु मौजूदा ऐं आईंदा अचण वारे मुसलमाननि जे लाइ आम भी आहे ऐं इन मां केतिरा ई सारा उसूली ऐं फ़ुरूई मसाइल ते मुश्तमिल मसाइल आहिनि। पहिरें वाक़े जो तफ़सीर ऐं शान नुज़ूल बयान तो कजे। वाक़ियो हिन तरह आहे जो मदीने में हिकिड़ो ख़ानदान बनू उबैरक जे नाले सां मशहूरु हुयो। उन्हनि मां हिकिड़ो माण्हू जंहिंजो नालो तिरमिज़ी शरीफ़ वारे ऐं हाकिम जी रिवायत जे मुताबिक़ बशीर हुयो ऐं बग़वी ऐं इब्न जरीर रहमहुल्लाह जे रिवायत जे मुताबिक़ उन माण्हू जो नालो तुअमा हुयो। उन हज़रत क़तादा बिन नुअमान जे चाचे हज़रत रिफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर में खाट हणी करे चोरी कई। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत में ही भी आए तो इहो माण्हू दर हकीकत मुनाफ़िक हुयो जैं खाट हई ही मदीने में रहंदे सहाबा कराम जी तोहीन में अशार लिखी करे ॿियनि जे नालनि सां उन्हनि जी इशात कंदो हो। लिखंदो ही हो पर नालो ॿियनि जो, जीअं अॼुकल्ह फेक आईडीज़ हलन थियूं, माण्हू करे हिकिड़ो तो लिखी ॿिए थो छॾे, ईअं पोइ इहो ईअं कंदो हो। चोरी जो वाक़ियो हिन तरह आहे जो हिजरत जे इब्तिदाई ज़माने में आम मुसलमान फ़क़्र ऐं फाका सां तंगी सां वक़्तु गुज़ारींदा हुया ऐं उन्हनि जी आम खुराक जव जो अटो हूंदो हो या खारकूं हूंदियूं या कणिक जो अटो तमामु घटि हूंदो हो। मदीने में मिलंदो भी न हुयो, बल्कि मुल्क शाम मां जॾहिं ईंदो हो तो कुछ माण्हू महिमाननि जे लाइ या कंहिं ख़ासि वक़्त जे लाइ ख़रीद कंदा हुया। हज़रत रिफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु अहिड़ी तरह कुछ कणिक जो अटो ख़रीद करे हिकिड़ी बोरी में पंहिंजे लाइ रखियो, उन में कुछ असलियो वग़ैरह भी रखी करे हिकिड़े नंढड़ी कोठड़ी में महफ़ूज़ कयईं। पोइ इन इब्न उबैरक बशीर या तामा उनखे ताड़े वरितो। पोइ खाट हणी करे इहा बोरी कढियईं। हज़रत रिफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं सुबुह जो इहो ॾिठो त पंहिंजे भाइटे हज़रत क़तादा वटि आयो ऐं चोरी जो सॼो वाक़ियो ॿुधाईं। समूरनि मिली करे महले में तफ़्तीश शुरू कई, जांच जूच कई, जीअं असांजे ॻोठनि में पेर खणंदा आहिनि, शहर में वरी ॿियो तरीक़ोकार आहे। पोइ उन्हनि जांच जूच कई। बाज़ माण्हुनि ॿुधायो त अॼु राति असां ॾिठोसीं त बनू उबैरक जे घर में बाहि भरियल हुई। असांजो ख़्यालु आहे त इहो उहो ई इन्ही अटे मां खाधो पचायो वियो आहे, छो त गुरबत जो ज़मानो हो, बाहि घटि ॿरंदी हुई। बनू उबैरक जो जॾहिं राज़ फाश थियण जी ख़बर बनू उबैरक वारनि खे पइजी वई ते चयूं त इहो कमु लबीद बिन सहल जो आहे। हज़रत लबीद खे असां सुञाणूं था तो मुख़लिस मुसलमान ऐं नेक बुज़ुर्ग आहे। उनखे जॾहिं इहा ख़बर पई तो तलवार खणी करे ऐं चयईं त चोरी जो इल्ज़ाम मूं ते लॻायो वियो आहे। हाणे मां तलवार उन वक़्त ताईं म्याण में न रखंदुमि जेसिताईं चोरी जी हक़ीक़त वाज़े न थी वञे। माना इल्ज़ाम दर इल्ज़ाम वाक़ियो अजीब आहे। बनू उबैरक आहिस्ता सां चयो त तव्हां फ़िक्र न कयो, तव्हांजो नालो कोई न वठंदो, न तव्हांजो इहो कमु थी सघे थो। बग़वी इब्न जरीर जी रिवायत में आहे त इन जॻह ते बनू उबैरक चोरी हिकिड़े यहूदी जे मथां इल्ज़ाम हणी छॾियो। उन जंहिं चोर चोरी कई त उन वरी इल्ज़ाम हिकिड़े यहूदी जे मथां लॻाए छॾियो ऐं होशियारी इहा कई त अटे जी बोरी में थोरो सोराख़ करे छॾियईं जंहिंखां अटो किरंदो पियो वञे। हज़रत रिफ़ा जे घर खां वठी यहूदी जंहिं ते इल्ज़ाम लॻो उन जे घर ताईं उन अटे जा निशान मालूम थियनि पिया। अटो थोरो थोरो हारबो वियो।
ऐं मशहूर थी थियण खां पोइ चोरी कयल असलिहो ऐं ज़िरहूं बि उन यहूदी वटि वञी रखायईं ऐं तहक़ीक़ जे वक़्तु उन जे घर मां इहो अटो बि या हथियार ज़िरह वग़ैरह निकिता यहूदी जे घरों। यहूदी कसम खणी चयो त ज़िरहूं मूंखे इब्न उबैरक ॾिनियूं आहिनि। यहूदी कसम खणी वियो त इब्न उबैरक बशीर या तामा उन ॾिनियूं आहिनि। तिरमिज़ी शरीफ़ में रिवायत आहे, बग़वी में रिवायत, बनु उबैरक पहिरियों चोरी जो इल्ज़ाम लबीद बिन सहल ते लॻायो, पोइ वरी जॾहिं ॻाल्हि न ठही त उन्हनि वरी यहूदियुनि ते लॻायो। बहरहाल हाणे मामिलो यहूदी ऐं बनी उबैरक जो थी वियो। हेॾो हज़रत क़तादा ऐं हज़रत रिफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हुमा खे मुख़्तलिफ़ सूरतुनि खां इहो ग़ालिब गुमान थी वियो त इहा कार्रवाई बनु उबैरक जी आहे। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह तआला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में हाज़िर थी करे चोरी जो वाक़ियो ॿुधाईं ऐं तफ़्तीश बनु उबैरक ते ग़ालिब गुमान जो ज़िक्र बि कईसीं। असां जांच जूच हीअं कई आहे, असांजो ग़ालिब गुमान हीअं आहे त इन्हनि चोरी कई आहे। बनु उबैरक खे जॾहिं ख़बर पई त इहो मामिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत आलिया में पहुची वियो आहे, हज़रत रिफ़ा ऐं हज़रत क़तादा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शिकायत कयूं त साईं बिना सबूत शरई जे चोरी असांजे मथां हणनि था, हालांकि चोरी थियल माल यहूदी जे घर मां निकितो आहे। त पाण साईं जन खे अर्ज़ु कयूं त इन्हनि खे रोकियो त असां ते इहो इल्ज़ाम न लॻाइनि, बल्कि इहो यहूदी ते दावा कनि त असांजी चोरी नहीं कई आहे। ज़ाहिरी हालात ऐं आसार मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि रुझान इन तरफ़ वियो त इहो यहूदी कयो आहे। बनु उबैरक ते इल्ज़ाम सही न आहे। एतिरे क़दर जो बग़वी जी रिवायत में आहे त साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरादो थी वियो त यहूदी ते चोरी जी सज़ा जारी कनि ऐं उन जो हथ कटिन। साईं जन जो ज़हन ऐं ख़्याल इन तरफ़ हले वियो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो। हेॾो जॾहिं हज़रत क़तादा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत आलिया में हाज़िर हुयो त साईं जन फरमायो त तूं बिना दलील ऐं सबूत जे हिकिड़े मुस्लमान घराणे ते चोरी जो इल्ज़ाम लॻाएं थो। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह तआला अन्हु इन मामले में ॾाढो परेशान थियो, ॾुख में मुब्तला थी वियो। अफ़सोस कई त काश के मां इहो मामिलो साईं जन जे ख़िदमत में पेश न कयां हा, खणी जो मुंहिंजो माल भली हलियो वञे हा। ईअं हज़रत रिफ़ा रज़ी अल्लाह तआला खे जॾहिं इहो मालूम थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं इरशाद फरमायो त उन्हनि पोइ चयो त सब्र करण ई भलो आहे, वल्लाहुल मुस्तआन, अल्लाह साईं मदद कंदो। इन मामले ते कुझु वक़्तु न गुज़रियो जो क़ुरान करीम जो इहो सॼो रुकू इन्ही मामले जे बारे में अल्लाह ताला नाज़िल फरमायो। सॼो रुकू जेको अॼु तिलावत कयोसीं इन बारे में नाज़िल थियो, जंहिंजे ज़रिए रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वाक़े जी हक़ीक़त खोली वई। अल्लाह ताला वाक़ियो ॿुधायो ऐं इन मामले जे मुतलिक़ अल्लाह ताला हिदायत ॾिनियूं। क़ुरान करीम बनु उबैरक जी चोरी खोले छॾी। यहूदी खे क़ुरान करीम बरी ज़िम्मा कयो त यहूदी चोर न हुयो ऐं बनु उबैरक मजबूर थियो ऐं चोरी कयल माल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में पेश कई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिफ़ा रज़ी अल्लाह तआला खे वापसि ॾियारियो ऐं उन्हनि हाणे सभु असलिहो जिहाद जे लाइ वक़ुफ़ करे छॾियो। जेको हज़रत रिफ़ा जो असलिहो हुयो, हथियार हुया, उहे सभु जिहाद जे लाइ वक़ुफ़ करे छॾियूं। हेॾो जॾहिं बनु उबैरक जी चोरी खुली वई, बशीर बिन उबैरक मदीने खां भॼी करे मके हलियो वियो, मुशरिकीन सां वञी मिलियो। जेकर उहो पहिरियों ई मुनाफ़िक़ हुयो त हाणे खुलो काफ़र थी वियो, खुलियल काफ़र थी वियो। ऐं जेकर पहिरियों मुस्लमान हुयो त हाणे मुर्तद बणिजी वियो। माना इन अंदाज़ सां चोरी करे, ग़लति गाइड करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बि इन अंदाज़ सां मामिलो पेश आयो। क़ुरान अल्लाह ताला नाज़िल फरमायो। तफ़सीर बहर मुहीत में आहे त अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त जे वबाल बशीर बिन उबैरक खे मक्का में बि सुकून सां रहण न ॾिनो। जंहिं औरत जे घर में वञी रहंदो हुयो, उनखे वाक़े जी ख़बर पई त उनखे कढी छॾियो। अहिड़ी तरह फिरंदो रहंदो हुयो। आख़िर उन हिकिड़े ॿिए माण्हू जे घर में खाट हईं ऐं दीवार भित उन जे मथां किरी पई ऐं उन भित जे हेठां अची करे मरी वियो। इते अल्लाह ताला वाक़े जो पूरो तफ़सील हुयो। हाणे उन जे मुतालिक़ अल्लाह ताला कुझु हिदायत ॾिनियूं क़ुरान शरीफ़ में। पहिरीं आयत में अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चोरी जे वाक़े जी असुल हक़ीक़त ॿुधाए करे इरशाद फरमायो त असां तो ते क़ुरान ऐं वही इन जे लाइ नाज़िल कयो आहे त अल्लाह ताला जेको इल्म मारिफत
साईं जन खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फ़रमायो आहे, उन्ही जे मुताबिक़ फ़ैसिलो करे। ख़ाइननि जी, ख़यानत कंदड़नि जी यानी बनु उबैरक जी तरफ़दारी न करे। जेकॾहिं ज़ाहिरी हालात ऐं करीननि जे बिना ते चोरी जे मामले में यहूदी जे तरफ़ साईं जो जीअं रुझान थियो, कोई गुनाह न हुयो, पर वाक़े जे ख़िलाफ़ इन जे लाइ ॿी आयत में अल्लाह ताला साईं जन खे हुकुम फ़रमायो वस्तग़फ़िरिल्लाह, अल्लाह खां इस्तिग़फ़ार कर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो त अल्लाह खां इस्तिग़फ़ार कयो, छो त अंबिया जो मक़ाम इन खां बुलंद आहे। अल्लाह वटि एतिरी बि लग़्ज़िश अंबिया जे मक़ाम जे मुवाफ़िक़ न आहे, तंहिंजे करे अल्लाह हुकुम फ़रमायो त इस्तिग़फ़ार कयो। ॿी आयत नंबर 107 में उन जी ताक़ीद फ़रमाईंदी, ख़यानत करण वारनि जे तरफ़ तव्हां कोई बि जवाबदेही न कयो, छो त उहे अल्लाह खे पसंदि न आहिनि। जेके ख़ाइन माण्हू हुजनि, जेके चोर माण्हू हुजनि, उन्हनि जी काई बि तरफ़दारी न कयो। चौथी आयत में आयत नंबर 108 में उन्हनि ख़यानत करण वारनि जे बुरे हाल ऐं बेवकूफ़ी जो बयानु आहे। इहे माण्हू पंहिंजे ई जहिड़नि माण्हुनि खां त लॼ कनि था, चोरी खे लिकाइनि था, पर अल्लाह खां उन्हनि खे लॼ नथी अचे, जो जेको अल्लाह इन्हनि खे हर वक़्तु ॾिसे थो। अल्लाह इन्हनि सां हर वक़्तु गॾु आहे, उन्ही खां लॼ नथी अचे। जो माण्हुनि खां लॼ कनि था त मतां असांजी बदनामी थिए, अल्लाह खां लॼ नथी अचे, अल्लाह खां शर्म नथो अचे। अल्लाह त ॾिसे थो हर वक़्तु गॾु आहे। त ख़ुशूसन उन वाक़े खे जॾहिं उन्हनि मशवरो करे इहो राय काम कयो त इहो इल्ज़ाम यहूदी ते लॻायूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिफ़ा ऐं क़तादा रज़ियल्लाहु ताला जी शिकायत करे बिला वजह उन्हनि ते इल्ज़ाम लॻायूं ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन जी दरख़्वास्त कयूं त तव्हां यहूदी जे मुक़ाबले में असांजी हिमायत कयो। पोइ अल्लाह ताला इहा फ़रमायो त तव्हां ख़ाइनीन जी हिमायत न कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सी मनो फ़रमाए छॾियो। पंजी आयत यानी आयत नंबर 109 में बनी उबैरक जे मदद करण वारनि हिमायतनि खे तंबीह फ़रमाई अल्लाह ताला, दुनिया में त तव्हां इन्हनि जी हिमायत कंदो, मामिलो हिते ख़तमु न थींदो। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह जी अदालत में पेश थींदो, त पोइ केरु इन्हनि जो हिमायती थींदो? अल्लाह जी अदालत में त इंसाफ़ आहे, उते त अल्लाह जे इल्म में आहे, पोइ केरु उन्हनि जी हिमायत कंदो? इन आयत में उन्हनि खे मलामत बि आहे, आख़िरत जो ख़ौफ़ ॾियारे करे पंहिंजे फ़ेल खां तौबा ऐं रुजू जी तरग़ीब आहे। छहीं आयत में यानी आयत नंबर 110 में क़ुरान करीम मुजरिमनि ऐं गुनाहगारनि खे नाउमीदी खां बचाइण जे लाइ फ़रमायो, नंढो गुनाह हुजे या वॾो गुनाह हुजे, अल्लाह ताला तौबा इस्तिग़फ़ार करण सां माफ़ करे छॾींदो आहे, छो त गफ़ूर ऐं रहीम आहे। इन में उन्हनि माण्हुनि खे जिन खां इहो गुनाह सरज़द थी वञे, उन्हनि खे तरग़ीब ॾिनी वई आहे त बाज़ अचनि, दिलि सां तौबा कनि, अल्लाह ताला माफ़ फ़रमाए छॾींदो। 7 नंबर आयत यानी आयत नंबर 111 में इहा हिदायत फ़रमाई त जेकॾहिं इहे माण्हू हाणे बि तौबा ताइब नथा थियनि त अल्लाह ऐं उनजे रसूल या मुस्लमाननि जो कुझु न बिगाड़ींदा, उनजो वबाल उन्हनि ते पाण ते आहे। 8 नंबर आयत यानी 112 में अल्लाह ताला हिकिड़े कानून जी सूरत इरशाद फ़रमाई, जेको कोई जुर्म करे, पोइ इहो जुर्म कई बेक़सूर इंसान जे ज़िम्मे लॻायो वञे, जीअं बनू उबैरक चोरी पाण कई ऐं इल्ज़ाम हज़रत लबीद ते या यहूदी ते लॻायूं, त उन्हनि वॾो बोहतान लॻायो ऐं सरी गुनाह कयो। हिकु त गुनाह कयूं, ॿियो वरी ॿिए खां जेको बरियूं ज़िम्मा माण्हू आहे उन्ही ते इल्ज़ाम लॻायूं, इहो डबल गुनाह उन्हनि खे थी वियो। उन खां पोइ 9 नंबर आयत में यानी 113 में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब करे फ़रमायो, जेकॾहिं अल्लाह ताला जो फज़ल ऐं रहमत साईं जन सां न हुजे हा, जंहिं बज़रिए वहीअ साईं जन खे वाक़े जी हक़ीक़त ॿुधाई त इहे माण्हू साईं जन खे ग़लती में मुब्तला कनि हा। चूंकि अल्लाह जो फज़ल आहे, रहमत आहे, अल्लाह जी रहमत साईं जन सां गॾु आहे, तंहिंजे करे अल्लाह ताला उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान शरीफ़ में ॿुधायो। ऐं इन आयत में कुझु आयतूं तौबह जी हक़ीक़त ऐं आख़िरी आयतुनि जे तफ़सीर में हलूं था। इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़, त इन मां 5 मसइला निकिरनि था। हिकिड़ो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अहिड़े मसाइल में जंहिंमें क़ुरान करीम जी कोई नस सरी वारिद न थी हुजे, पंहिंजे राय सां इज्तिहाद करण जो हक़ हासिल हुयो, ऐं आम फ़ैसिलनि में साईं तमामु फ़ैसिले पंहिंजे इज्तिहाद सां बि फ़रमाईंदा हुआ। ॿी ॻाल्हि इहा मालूम अथई त अल्लाह वटि इज्तिहाद राय उहो ई मोतबर आहे जेको क़ुरान जे मुताबिक़ हुजे, ख़ालिस राय ऐं पंहिंजे ख़्याल जे मुताबिक़ न हुजे। टीं ॻाल्हि इहा मालूम अथई त साईं जन जो इतिहाद ॿियनि मुजतहिदीन वांगुरु न आहे, जंहिंमें ग़लती ऐं ख़ता जो इहतिमाल हमेशह बाक़ी रहे। चौथीं ॻाल्हि इहा मालूम अथई
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु क़ुरान खां सम्झनि था, अल्लाह सां जेको ताल्लुक़ आहे, ॿियनि जो उलमा या ॿियनि जो उहो ताल्लुक़ आहे उहा सम्झ न आहे जेका आका अलैहि सलातो वसलाम जी आहे। 5 नंबर ते बिमा अराक अल्लाह, इन में हिकिड़े माण्हू फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला उनखे इहो चयो फ़हकुम बिमा अराक अल्लाह, त हज़रत फारूक आज़म उनखे डब ॾिनी थी या ख़ुसूसियत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। 5हों मसइलो इहो थियो, कूड़े केस में, कूड़े मुक़दमे में, कूड़े दावा जी पैरवी करण या वकालत करण या उनकी ताईद हिमायत करण सभु हराम आहे। कूड़ो केस हुजे, कूड़ो मुक़दमो हुजे, कूड़ी दावा हुजे, उन जी पैरवी करण, उन जी वकालत करण, उन जी हिमायत करण सभु हराम आहे। इन में असां पंहिंजे तनज़ीम साज़ी खे ॾिसंदा आहियूं, असांजे तनज़ीम जो माण्हू आहे, भली ग़लति हुजे असां हिमायत, असांजो यार आहे, असांजो दोस्त आहे, असां हिमायत कंदासीं, असांजे पैनल जो माण्हू आहे, असां हिमायत कंदासीं। इहो गुनाह आहे। जेकॾहिं ग़लति कम ते तव्हां हिमायत कयो था, गुनाह आहे। अॼुकल्ह जेको आहे मुआशरे में असां केॾा इन हिसाब सां पोइते पियल आहियूं। अलाह ताला फरमायो, जेको माण्हू को नंढो गुनाह करे या वॾो गुनाह करे पोइ इस्तिग़फ़ार करे तौबा करे त अलाह ताला उनखे माफ़ कंदो। हाणे तौबा जी हक़ीक़त छा आहे? त तौबा जी हक़ीक़त इहा आहे त सिर्फ़ु तौबा इस्तिग़फ़ार, जीअं असां माण्हू ज़ुबान सां चवंदा आहियूं अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, ईअं असां इलाही दफ़ा चवंदा आहियूं, पर वरी साॻियो गुनाह कंदे बि अस्तग़फिरुल्लाह, गुनाह में हथु हूंदा, ज़ुबान ते अस्तग़फिरुल्लाह हूंदी। तौबा जी हक़ीक़त इहा आहे त माण्हू इन पंहिंजे गुनाह ते पिशेमान थिए ऐं उनखे छॾे ॾिए, आईंदा उनखे न करण जो पको इरादो करे, दिलि सां उन जी पिशेमानी करे तौबा ताइब थिए। इहा आहे तौबा जी हक़ीक़त। बाक़ी असां हिकिड़ी जेका जीअं तौबा कयूं था, जंहिंमें इहे 3 शयूं न आहिनि, नदामत न आहे गुनाह ते, उनखे छॾे नथो, आईंदा जे छॾण जो पको इरादो कोन अथसि, ऐं सिर्फ़ु ज़ुबान सां इस्तिग़फ़ार करे थो, इहा तौबा जी तौहीन आहे। अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। साॻियो वेठो असां व्याज में 2 हथ, रुश्वत में 2 हथ, ख़यानत में सभई अखियूं असांजूं 2 अखियूं मुब्तला, गुनाहनि में असांजा कन मुब्तला, वरी चऊं अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। इहा इस्तिग़फ़ार जी तौबा जी तौहीन आहे। तौबा तॾहिं क़बूल आहे जॾहिं इहे 3 शर्त हुजनि। अलाह ताला असांखे क़ुरान मजीद खे सम्झी करे पंहिंजे शरीयत जे मुताबिक़, पंहिंजे रज़ा जे मुताबिक़ अलाह ताला असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे या रुकू सुभाणे तिलावत करूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।